तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माह रमज़ान में रोज़ेदार खे अफ़्तार कराए उन जे गुनाहनि जे लाइ मग़फ़िरत आहे ऐं उन जो कंधु बाहि खां आज़ादु कयो वेंदो ऐं हुन अफ़्तार कराइण वारे खे अहिड़ो ई सवाबु मिलंदो जहिड़ो रोज़े रखण वारे खे मिलंदो बग़ैर उन जे अजुर में कुझु घटिताई थिए। असां अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां मां हर शख़्स वटि उहा शइ नाहे जंहिंसां रोज़ो अफ़्तार कराए। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अलाह ताला हीउ सवाबु त उन शख़्स खे बि ॾींदो जेको हिकु ढुक खीर या हिकु ख़ारक या हिकु ढुक पाणीअ सां रोज़ो अफ़्तार कराए ऐं जंहिं रोज़ेदार खे पेट भरे खारायो उनखे अलाह ताला मुंहिंजे हौज़ मां पियारींदो जो कॾहिं उञारो न थींदो, एतिरे ताईं जो जन्नत में दाख़िल थी वञे।